अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु ही नज़म मुंहिंजो ई मूं ताईं पहुतो आहे, जंहिंजी चूंड कई आहे साजिद चांडियो अरड़े मैल खां। नज़म जो उनवान आहे भले चंड खां पुछतूं। नज़म खे पेश करण खां अॻु में तव्हां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं बहितर खां बहितर शाइरी तव्हां ताईं पहुचंदी रहे। सो नज़म अर्ज़ आहे, भले चंड खां पुछतूं लुछी राति काटियां थो, करे यादि तोखे मां सॼी राति काटियां थो। भले चंड खां पुछतूं लुछी राति काटियां थो, करे यादि तोखे मां सॼी राति काटियां थो। न की चैन आहे को नई सूर था घटिजनि, न की चैन आहे को नई सूर था घटिजनि, पिरीं यादि तुंहिंजी जा न की पूर था घटिजनि। भले चंड खां पुछतूं कसम सूंह तुंहिंजी जो तुले तांग साॻी आहे, अवां बिन असांजी दिलि सॼी दर्द दाॻी आहे। न हमराज़ आहे जो ॿुधे हाल मुंहिंजे खे, इहो चंड थो जाॻे ॾिसी हाल मुंहिंजे खे, इन चंड खां पुछतूं। अञा रूह तड़पे थो अञा रोग साॻियो आहे, अञा रूह तड़पे थो अञा रोग साॻियो आहे। अञा नेण जाॻनि था अञा सोग साॻियो आहे, मगर हौसलो आहे अञा आस जाॻे थी। वरी यार ईंदे तूं अंदरि प्यास जाॻे थी, पिरीं चंड खां पुछतूं भले चंड खां पुछतूं, इन चंड खां पुछतूं।